अस्सलामुअलैकुम दोस्तों। तक आज हमारे हिंदू एपिसोड में तो बस 86 मिनट ॾिसंदुमि त मूंसां मीर पंहिंजे घर वेंदा आहियूं। उते पाण में सलाह मशवरो कंदा त नओं खंड हलिजे या न हलिजे। मूंसां नओं खंड मुंहिंजे मथां थो रखे जेल मां आज़ादु कराए। मूंसां खे मीर सम्झाईंदो त पंहिंजे मथां थोरा जेके आहिनि सॼा सॼा खणी नओं खान खे चई थो जेल मां आज़ादु कराए। पोइ सलाह मशवरो करे मूंसां पोइ नओं खान लाइ वेंदो हो। कुझु ॻाल्हियूं करण खां बाद नओं खान सां ठही वेंदो। ऐं हेॾां शेर अली जेको आहे सभु जेल मां आज़ादु थी आयो आहे। शेर अली सॼा खान जे मथां हमिलो कंदो ऐं हू पाण में वरी ॿीहर टकरिजी वेंदा। उन्हनि जो पाण में वरी ॿीहर झगड़ो थी वेंदो। ऐं हेॾां तव्हां ॾिसंदो त मोहम्मद चौधरी जेका आहे सभु मूंसां खे पंहिंजे प्यार जे जाल में फसाइण जी कोशिशि करे रही आहे ऐं उहा नवां खान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु करण जी कोशिशि पई करे। तो दोस्तों वरी मिलंदा कंहिं ॿी वीडियो में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। चैनल सब्सक्राइब लाज़मी कंदा, लाइक वीडियो खे कंदा।